अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया ख़ालिद कल्याण केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेज जी रिपोर्ट मुताबिक़ ख़बरुनि जी तफ़सील। वारसनि जो इहो बि चवणु हो त 10 ॾींहं गुज़रण बावजूदि नौजवान जो किथां बि ॾस पतो कोन थो मिले। असां कंबर शहदाद कोट थाणे ते NC पिणु दाख़िल कराए छॾी आहे। वारसनि जो इहो चवणु हो त असांजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। DIG लाड़काणो SSP कंबर शहदाद कोट खे अपील था कयूं त असांजो गुम थियल नौजवान अकरम अली अबड़ो खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। असांजे पंजतन पाक जे वास्ते असांजी मदद कई वञे। केवन न्यूज़ नेटवर्क लाड़काणो।